घरू वज़ारत फ़ैसिलो कयो आहे त मुदो ख़त्म थियल क़ौमी सुञाणप कार्डनि ते जारी कयल सभी मोबाइल सिमूं फौरी तौर ब्लॉक कयूं वेंदियूं। फ़ैसिले मूजिबि पहिरें मरहले में 2017 या उन खां अॻु जारी थियल सुञाणप कार्डनि ते रजिस्टर थियल सिमूं बंदि कयूं वेंदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि थियल इजलास में सिमूं ब्लॉक करण बाबति हतमी फ़ैसिलो कयो वियो। इन मौक़े ते नादरा चेयरमैन इजलास खे ब्रीफिंग ॾिने ॿुधायो त फ़ौत थियल शहरियुनि या मुदो ख़त्म थियल सुञाणप कार्डनि ते जारी थियल सिमूं ब्लॉक कयूं वञनि। हिन ख़बरदार कयो त शहरियुनि जी बायोमेट्रिक ऐं हसास ॼाण चोरी या ग़लति इस्तेमाल जे ख़तरे में आहे। इन लाइ नादरा जे महफ़ूज़ ऐं तस्दीक थियल डेटाबेस मां फ़ाइदो वठंदे फेस रिकॉग्निशन निज़ाम लागू कयो वेंदो। इन मौक़े ते वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वी नादरा हेडक्वार्टर जो दौरो बि कयो ऐं इस्लामाबाद जे सेक्टर I-8 ऐं 10 मां नादरा मेगा सेंटर जो संग बुनियाद पिणु रखियो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त हुकूमत मुदे ख़ारिज सुञाणप कार्डनि ते जारी कयल सभिनी सिमुनि खे ब्लॉक करण जो फ़ैसिलो कयो आहे। घरू वज़ारत फ़ैसिलो कयो आहे त मुदे ख़त्म थियल क़ौमी सुञाणप कार्ड ते जारी थियल सभई सिमूं हिकदमि ब्लॉक कयूं वेंदियूं। फ़ैसिले मूजिबि पहिरें मरहले में 2017 या उन खां अॻु जारी थियल सुञाणप कार्डनि ते रजिस्ट्रेशन थियल सिमूं बंदि कयूं वेंदियूं।